जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था टंडो अला यार मां जिते प्यारो लुंड पुलिस वॾी कार्रवाई कंदे केतिरे ही केसनि में रूप और जवाबदार गिरफ़्तार करे वरितो आहे। जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था टंडो अला यार मां जिते प्यारो लुंड पुलिस वॾी कार्रवाई कंदे केतिरे ही केसनि में रूप और जवाबदार गिरफ़्तार करे वरितो आहे। प्यारो लुंड पुलिस वॾी कार्रवाई कंदे केतिरे ही केसनि में रूप और जवाबदार गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक तफ़सील लाइ SHO रहीम गोपान सां राब्तो कयूं था। जी रहीम साहब, तफ़सील ये है कि असां हिकु जवाबदार जो गिरफ़्तार कयो आहे सरदार खान कोसो जेको कश्मीर कंदकोट ऐं जेकंबाद जे इलाइक़नि में तमामु मददवारी रहियो आहे। पुलिस मुक़ाबले जा केतिरा ई केस ऐं धाड़नि ऐं फुरनि जे केसनि में इश्तिहारी आहे जेको अॼु असां पंहिंजो 4 बजे क्लाशनकोफ ऐं ज़िंदा गोलियुनि समेत गिरफ़्तार कयो आहे। जी रहीम, महिरबानी। जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था टंडो अला यार मां जिते प्यारो लुंड पुलिस वॾी कार्रवाई कंदे केतिरे ही केसनि में रूप और जवाबदार गिरफ़्तार करे वरितो आहे। जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था टंडो अला यार मां जिते प्यारो लुंड पुलिस वॾी कार्रवाई कंदे केतिरे ही केसनि में रूप और जवाबदार गिरफ़्तार करे वरितो आहे। प्यारो लुंड पुलिस वॾी कार्रवाई